कराची में वाक़ अपडेट कंदा हलूं। वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नमरता नौशीन जी DNA रिपोर्ट जो नोटिस वरितो आहे। वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नौशीन ऐं नमरता जूं DNA रिपोर्ट्स तलब करे वरितियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। कराची में वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नमरता ऐं नौशीन जूं DNA रिपोर्ट्स तलब करे वरितियूं आहिनि। अवां खे आगाही ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, कराची में वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नमरता ऐं नौशीन जी DNA रिपोर्ट्स जो नोटिस वरितो आहे। वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नौशीन ऐं नमरता जूं DNA रिपोर्ट्स तलब करे वरितियूं आहिनि। अवां खे आगाही ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, कराची में वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नमरता ऐं नौशीन जूं DNA रिपोर्ट्स जो नोटिस वरितो आहे। वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नौशीन ऐं नमरता जूं DNA रिपोर्ट्स तलब करे वरितियूं आहिनि। अवां खे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, कराची में वरी वज़ीर सैद मुराद अली शाह नमरता ऐं नौशीन जूं DNA रिपोर्ट्स जो नोटिस वरितो अथसि।